हाँ धूमधाम से उत्सव था मनाइन। कृष्ण कन्हैया लाल जा गीत था गायन। हिकिड़ी अम्मा आई 100 साल जी, उनखे पतो ही न पियो छा थी रहियो आहे, ॿुधंदी घटि हुई। उहा पुछण लगी तो एडो उधम छो थो थिए, नचन छो था माण्हू, एडी खुशी हर्ष आनंद, टई लोग उमड़ी घुमड़ी आया आहिनि। अरे भाई छा थियो आहे? ब्रज भाषा में पुछण लगी, लालाओ का भयो है? एक बार चई यशोदा मैया को लालो भयो है, न ॿुधई। नंद बाबा को लालो भयो है, न ॿुधई। टियों बार आयो गुस्सो छोरन खे, जेके गोकुल जा छोरा हा, उन्हनि खयूं मखण, हेॾो वॾो मखण खणी करे गोल ईअं बाल वांगुरु ठाहियूं, गेंद वांगुरु। अन माता खे हिकु बि ॾंद न हुजे, 100 पार हुई, सेंचुरी पार करे वई, हिकु बि ॾंद न। वेदांती माता हुई। तके करे जो हुन माता वरी चौथों बार पुछई का भयो है, मुंहुं खोलियईं, तके करे हिकिड़े छोरे ठका जो कयसि, उहो सिधो मखण गेंद वांगुरु ठहियलु सिधो बिना ब्रेक जे अंदरि हली। ज़बान खे सवादु मिलियो, मुख में नक खे सुगंध आई, पेट बिल्कुलु भरिजी वियो। हाणे पतो पए अम्मा छा थियो आहे? हीअं कुझु भयो तो है, का भयो है? तॾहिं ॿिनि छोरनि वञी ॿई कन पकड़े करे ऐं लाउड स्पीकर वांगुरु वञी करे चिल्लायूंसि, अरे अम्मा यशोदा मैया को लालो भयो है। अरे बाप रे! पोइ त उहे छड़ी खणी ईअं नचण लॻी, माइकल जैक्सन जी ताक़त न आहे उहे नची सघे। अम्मा 10-10 फुट मथे टपा ॾे, एॾी उन में शक्ति लिखियलु अथव भागवत में कि श्री कृष्ण भॻवान खे ॾिसी करे कोई ॿुढो न रहियो, सभु जवान थिया, कोई ॿुढो थिए ई कोन थो। भगवान जी रूप माधुरी अहिड़ी आहे। न त 70-80 साल उमिरि चई वई आहे यशोदा मैया नंद बाबा जी, ऐं हिकदमि एॾी महिनत कि 20 साल जी कोई नौजवान माता 25 साल जी बि न करे सघे। चओ हरे राम। एॾी उन्हनि में शक्ति, एॾी सुंदरता कि सुखदेव भगवान माता यशोदा मैया जे सुंदरता जो वर्णन लिखियो आहे। अरे भगवान खे ॾिसी सभु सुंदर थिया आहिनि, सभु युवा थिया आहिनि। हाणे त उहा अम्मा बि नचण लॻी जोर सां, ग्वाल बाल नचण लॻा, खूब दान पुण्य कया। जेके दान कनि था नंद बाबा, उहो वरी जीवन में वरी ॿियों बार घुरण जे लाइक़ु नथो रहे। उहो वञे थो न वापसि त बाटींदो थो वञे पियो। चओ हरे राम।